रावल ढंढ के किनारे ते नेवी सेलिंग क्लब जी दावत गैर कानूनी करार ॾींदे 3 हफ़्तनि में क्लब ठाहिण जो हुकुम। इस्लामाबाद हाई कोर्ट नेवी सेलिंग क्लब केस ते महफ़ूज़ फ़ैसिलो जारी करे छॾियो। अदालत मुख़्तसर फ़ैसिले में चयो आहे त पाक फ़ौज जो अहम स्टेटस आहे ऐं आइन में उन जो मैंडेट ॿुधायल आहे। नेवी खे रियल एस्टेट वेंचर करण जो इख्तियार न आहे। रियल एस्टेट कारोबार जे लाइ इदारे जो नालो इस्तेमालु नथो करे सघिजे। पाकिस्तान नेवी नेशनल पार्क एरिया ते हद दख़ली कई। अॻूणे नेवल चीफ एडमिरल ज़फ़र महमूद अब्बासी गैर कानूनी इमारत जो इफ़्तिताह करे आइनी हलफ़ जी भञकड़ी कई। रिटायर्ड एडमिरल ज़फ़र महमूद अब्बासी सूधो ॿियनि ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ मिसकंडक्ट ऐं फ़ौजदारी कार्रवाई जो हुकुम। ऑडिटर जनरल खे नेवल फार्म्स जी ऑडिट करे क़ौमी नाणे खे थियल नुक़सान जो काथो लॻाइण जी हिदायत। नगर पार्कर जी अदालत कारूंझर जबल ते कटाई ताहयात बंदि करण जो हुकुम ॾेई छॾियो। FWO कोहिनूर ऐं हाजी अब्दुल कुदूस राजड़ कंपनी खे कटाई लाइ जारी थियल लीज़ गैर कानूनी करार। अदालत कारूंझर ते कटाई बाबति लाॻापियल इदारनि जी रिपोर्ट आधार फ़ैसिलो जारी करे छॾियो। SSP थरपारकर खे हर महीने 5 तारीख़ ते रिपोर्ट ॾियणु ऐं अदालती हुकुम जी भञकड़ी ते कानूनी कार्रवाई जो हुकुम। सिंध में अपोजिशन के एहतजाजन बावजूद मकानी तरमीमी एक्ट 2021 लागू। हुकूमत तरफा तरमीमी एक्ट बाबत नोटिफिकेशन गुज़िरियल साल 24 दिसंबर ते जारी करण जो इंकिशाफ। नोटिफिकेशन जारी थियण बाद सूबे में DMCs ऐं ज़िलई काउंसिल्स ख़त्म। शहरी इलाइक़नि मां टैक्स उगाड़े जो इख्तियार लोकल गवर्नमेंट हवाले। नोटिफिकेशन मूजिब मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन की आबादी 50 लख खां मथे हूंदी। म्यूनिसिपल कॉर्पोरेशन की आबादी 3 लख खां 50 लख ताईं हूंदी। मक़ामी पुलिस UC चेयरमैन के 3 महीननि की कारकर्दगी रिपोर्ट ॾियण जी पाबंद हूंदी। अक़लियतुनि ऐं औरतुनि सां थींदड़ मसइलनि बाबति बि लाॻापियल खाता UC चेयरमैन खे रिपोर्ट ॾींदा। ऐं सिंध में बरसात जो सिलसिलो वक़्फ़े सां जारी। CM में वाध। कराची, हैदराबाद, खैरपुर, नवाबशाह, शहदाद कोट, दादू, सिजावल, सेवण, भिटशाह, घारो, गुलाब लेघारी, पनो आकिल, महराबपुर, मिठियाणी, खानवाहन ऐं ॿियनि इलाइक़नि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात। मौसमियात खाते तरफ़ां अॼु ताईं हल्की बरसात जारी रहण जी अॻकथी। कराकोरम हाईवे लैंडस्लाइडिंग सबबि बंदि थी वियो। गिलगित ऐं इस्लामाबाद में ज़मीनी राब्तो कटिजी वियो। मोटरवे पुलिस जो चवणु आहे त M3 ऐं M11 बि कोहीड़े सबबि बंदि थी विया आहिनि।